बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आया उस्ताद अब्दुल गफ़ार तव्हां ॾिसी रहा मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो से गॾु तव्हांजे ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक़ 15 पढ़ंदासीं दर्जे 5 मां, जंहिंजो उनवान है उमर मारी। दोस्तों तव्हां दोस्तन के गुज़ारिश है जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल के सब्सक्राइब, वीडियो के लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां असांखे ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक़ जी तरफ़। सबक़ 15 उमर मारवी। जंहिं ज़माने में उमर सूमरो सिंध जो हाकिम हो, उन वक़्त थर परगिणे जे भालवा ॻोठ में पालणी नाले हिकु मारू माण्हू रहंदो हो। हुन जे ज़ाल जो नालो माॾोई हो। खेनि हिकु धीअ ॼाई जेका ॾाढी सुहिणी हुई। उन जो नालो मारी रखियाऊं। मारी जॾहिं वॾी थी त संदसि हुस्न जी हाक हंधे माॻे हुली वई। पालणे वटि फोग नाले हिकु कमी हूंदो हो। फोग जी दिलि में हो त मारीअ सां शादी करियां। हिकु ॾींहुं वझ वठी पालणीअ खां मारीअ जो संग घुरियाईं। पालणीअ मारीअ जो संग संदसि सौट खेत सां अॻे ई करे छॾियो हो। तंहिं करे हिन फोग खे संग ॾियण खां इनकार कयो। फोग साड़ विचां सिट सिटी त कंहिं नमूने संग न मिलण जो पालणीअ खां बदिलो वठां। फोग उमरकोट पहुची उमर सूमरे ताईं मारीअ जे हुस्न जी ॻाल्हि पहुचाई। उमर बादशाह खे जॾहिं ख़बर पई त मारी आहे त धनार जी धीअ, पर हुस्न में चोॾींहं जो चंड आहे, हाणे हू हिकदमि मारीअ खे ॾिसण लाइ आतो थी पियो। हिकु ॾींहुं उमर बादशाही वेस बदिलाए उठ ते सवार थी फोग सां गॾु मलीर ॾांहुं रवानो थियो। उहो सोचे त खूह ते हली मारीअ खे हथु कजे। मारी सर्तिन सां गॾु पाणी भरण लाइ जॾहिं खूह ते आई त हिननि ओपरा ओठी ईंदे ॾिसी पोइते वरण जी कोशिश कई। साहिड़ीअ चयसि त डिॼ न, ही के मुसाफ़िर आहिनि, उञ लॻी हूंदनि, खूह ॾांहुं पिया अचनि। पाणी पीआरण त सवाब जो कमु आहे। साहिड़ीअ जी सलाह ते मारी अञा मोटी मस त सवार बि अची पहुता। उठ विहारे उमर मारीअ खे चयो त पाणीअ ढुक पीआरे। मारीअ जीअं उमर खे पाणी ॾिनो त हू मारीअ खे ज़ोरीअ ॿांह खां झले उठ ते खणी रवानो थियो ऐं खेसि पंहिंजे कोट में अची क़ैद कयाईं। राति थी त उमर बादशाह मारीअ वटि लंघी आयो। छा ॾिसे त मारी रोई अलाह खां दुआ पई घुरे त परवर मुंहिंजी पत रखिजे, मुंहिंजी लोईअ जी लॼ सलामत रखिजे। रब, आऊं हिते तुंहिंजे सहारे आहियां। उमर बादशाह चयसि त हाणे रुअण मां कुझु बि न वरंदुई।
तूं मुंहिंजी पटराणी थी रह। मारीअ चयसि त मुंहिंजो संग खेत सां थियल आहे, आऊं उन जी अमानत आहियां। आस अथमि त जिन जी आहियां तिन सां शाल मिलां। अलाह जे वास्ते मूंखे आज़ाद करे मारुनि ॾांहुं मोकल। उमर बादशाह वापसि मोटी वियो। संदसि ख़्यालु हो त जीअं वक़्तु गुज़रंदो तीअं मारीअ जे मन में बेफेरो ईंदो ऐं मुंहिंजी ॻाल्हि मञींदी। हू मारीअ खे लालच ॾींदो रहियो, पर मारी सारो वक़्तु पखा ऐं पहिवार संभारे रत रोईंदी रही। हिन खे महलात में रहायो वियो। हर तरह सुखियो रखण लाइ आछूं ॾिनियूं वयूं, पर हिन चयो त आऊं उमरकोट जी राणी थियण खां मलीर जी गोली थियण खे वधीक थी भायां। मारी बादशाही तामन खे ज़हर बराबरि सम्झियो ऐं उमर जा पट पटीहर ऐं वेस वॻा न ढकियाईं। मथे तां अबाणी लोई न लाथाईं। लोई लीणो थी वयसि, मथे में चीड़ पइजी वयसि, पर तेल फुलियल या अतर खे हथ बि न लाताईं। हिकु ॾींहुं उमर बादशाह सम्झियो त हाणे मारीअ जे मन में फेरो आयो हूंदो। उहो सोचे हू वटसि वरी हली वियो। मारीअ खेसि लीलाए चयो त ए बादशाह, तो मूंखे जीअरे त आज़ादु न कयो, पर मारुनि खे सारींदे जेकॾहिं हिते मरी वञा त मुंहिंजो मढ़ मलीर ज़रूरु मोकिलिजांइ। इन ॻाल्हि जो उमर ते अहिड़ो असरु थियो जो मारीअ खे आज़ादु करे इज़त ऐं एहतराम सां पंहिंजे मुल्क मलीर ॾांहुं रवानो कयाईं। अहिड़ीअ तरह मारी पंहिंजे मुल्क मलीर में मारुनि सां अची मिली। मारीअ जी हुबल वतनीअ खे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह ऐं ॿियनि शाइरनि ख़ूब ॻायो आहे। लतीफ़ साईंअ मारीअ जी साणे वारी सिक खे हीअं साराहियो आहे। वाझाए वतन खे आऊं जे हित मुयासि त गोर मुंहिंजी सोमरा कज पहवारनि पास। ॾिज ॾाॾाणे ॾेह जी मझां विलणे वास। मुयाई जियास जे वञे मढ़ मलीर ॾे।